2.5 महीना अॻु में पंहिंजो फेडरल बी एरिया थाणे जे हद मां अगवा थी चुको हुयो। सो उहो वापसि अची वियो आहे। को 25 तारीख़ ते वापसि अची वियो। 25 तारीख़ जे राति उन्हनि जे घर पहुता आहियूं ऐं उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। मुंहिंजो भाउ थी वियो अगवा, ठीकु आहे। पुलिस वारा खणी विया, 2 ॼणा पुलिस वारा जेके मां हिननि खे खणण में हिननि फ़ोन कई, बाबा असां अचूं था दवा वठण जे लाइ। इन्हनि खे मां अञा पहुतो ई न हुयमि त हिन खे मुंहिंजे भाउ खे पुलिस खणी वई। मुंहिंजी फुफी हुते बीठी हुई बुआ, उन हुते धरनो आयो, कुझु बि कयो। DSP असांखे मतिलबु वठी वियो, SHO वठी वियो हिते थाणे ते फेडरल बी एरिया ते। असां उनखे चई चवां जी कंप्लेन कयां थो, हीअं थो कयां। उते असांखे वठी आया, ख़ाली असांखे पर्चो एप्लीकेशन लिखी असांखे उतां मोकिले छॾी, ठीकु आहे। असां उन खां बावजूदि असांजो छोकिरो यकी लापता हो। असां घुमंदा फिरंदा रहियासीं, ॻोल्हींदा रहियासीं उनखे। पंहिंजे पीउ कुराड़े सां गॾु असां उनखे ॻोल्हींदा रहियासीं। 3-4 ॼणा असां ॿिया बि हुया छोकिरा जेके असांखे उनखे ॻोल्हींदा रहियासीं। सोराब ॻोठ असां जीअं ई ॻोल्हण वियासीं, असां चयो ॾिसूं मतां अला मालिका लभी पोइ। असां सोराब ॻोठ जीअं ई वियासीं त थाणे ते, बाबा असांखे छोकिरो असांजो लापता आहे, असांजी कंप्लेन लिखो या असांखे ॻोल्हाए करे ॾियो। असां पाण बि ॻोल्हींदा था वठूं। उन जे करे असांखे चई तव्हां रक़म ॾियो, हीअं कयो हूअं कयो फिलाण कयो। असांखे को बि असांजो उते मसइलो हल न थियो। वरी असांखे मतिलबु कुरियूं FIR करे असांखे मुंहिंजो पीउ कुराड़ो आहे, मूंखे असांखे हिते खणी वियो फेडरल बी एरिया ते अंदरि। असां थाणे खे असांखे बंदि कयईं, असांखे मार कुट बि कयईं। वीडियो बि असां नईम DSP ऐं इहो कमर SHO इहे असांखे उते थाणे ते वठी विया। उते असां को बि मतिलबु मसइलो न थियो। असांजे रंध ई असां ते FIR गबोल टाउन थाणे ते खणी विया। उते असां ते FIR कयईं। चर्स आहीं असां न चर्स, सिगरेट बि ख़ाली असां न पींदा आहियूं। असां ते चर्स आहियूं अथई 12 राडूं 15 राडूं असां ते चर्स हाणे असांखे चालान करे छॾी। हाणे असांजो को बि मसइलो हल न थियो आहे। पिस्टल बि हयो अथई हिकिड़े छोकिरे ते। हाणे असांजो को बि मसइलो हल न थियो आहे। बराई महिरबानी असांजो मसइलो हल थियो वञे। हाणे असां छोकिरो असांखे लभी पियो आहे। बाक़ी हाणे असांजे FIR उन्हनि ते थी वञे, असांजो मसइलो हल थी वञे। बाबा तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो उमेद अली आहे। उमेद अली, तोखे 2-2.5 महीना जेको अगवा करे खणी विया, उन खां पोइ ख़ैरनि सां तव्हां जेको आहे त पंहिंजो अची विया हुए। तव्हां छा ॿुधाईंदा हुए? तव्हांखे किथां खयूं ऐं किथे रखियऊं? साईं असां ॻोठ मां आयासीं नंढड़ी जे इलाज लाइ। असां सोराब ॻोठ असां अॻिते लथासीं त रश्के जी ॻोल्हा में हुयासीं। अॻिते जीअं नदी वटि पहुतासीं त 2 पुलिस वारा आया मोटरसाइकिल ते आया, जिन्हनि मूंखे वरितो। जिन्हनि वठी मूंखां तलाशी वठी त जल्दी में ई बसि कार अची वई कल्टस, जंहिंमें मूंखे अची कार हुई कल्टस, जंहिंमें मूंखे विहारे 2 माण्हू हुन में विया पिया। मुंहिंजियूं अखियूं ॿधे त मूंखे 1-1.5 कलाक माना गाॾी हलंदी रही, मूंखे खणी विया। पोइ हलंदी रही पोइ कंहिं जॻह ते वञी मूंखे विहारियनि। साईं खे चवां नालो इहो हिकिड़े जो आहे अली बख्श नालो, ॿिए जो आहे नूर मोहम्मद, 3 जो आहे मुमताज़ अली शाह, 4 जो आहे अब्दुल गफ़ूर। 3 इहे पुलिस वारा आहिनि जिन्हनि मूंखे माना हिकु जॻह ते बंदि करे 2 महीना 2.5 महीना मूंखे रखियऊं उते। मूंखे हिकिड़े ॾींहुं शाम जो हिकु टाइम मानी ॾींदा हुया। पोइ मूंखे 8 ॾींहुं 10 ॾींहुं माना ईंदा हुया 2 ॼणा, इहो नूर मोहम्मद गोपांग ऐं अली बैक राजपर, जेके मूंखे मार ऐं कुट कंदा हुआ। चवंदा माइटनि खां पैसा घुर 5 लख। मां चवंदो मूं वटि नंबर न आहे, मूं वटि का बि शइ न आहे। पोइ 2-2.5 महीना मूंखे उते माना रहायूं हिकु ई जॻह ते। पोइ वरी मूंखे 25 तारीख़ माना हिते जमाली पुल जे हेठों मूंखे छॾे विया। राज तक़रीबन 2 अखियूं मुंहिंजूं बदिलियूं, तक़रीबन राज जो 2 पिया थियनि। उते मूंखे छॾे विया। मूं वटि न किरायो न कुझु। उतां मां पंधु आयो आहियां। हथ मुंहिंजा ॿधल हुया। हिते मुंहिंजा हथ मुंहिंजे पीउ खोलिया आहिनि। मां उतां पंधु आयो आहियां। हिते अॼु मां पंहिंजे पीउ खे ॿुधायो आहे। असां विया आहियूं सुबुह जो थाणे ते विया आहियूं। न असांजी रिपोर्ट FIR लिखी अथनि, न असांखां कुझु असांजो इंसाफ़ कयो अथनि। चवनि था त पैसा ॾियो तव्हांजी इंसी कटियूं। उते तोखे छा चवंदा हुआ? मूंखे इहो ई चवंदा हुआ, मारींदा हुआ, कुटींदा हुआ। चवंदा हुआ त पंहिंजे पीउ खां पैसा घुर। मां चवंदो मूं वटि नंबर न आहे जंहिं तो मां पैसा घुरां पंहिंजे पीउ खां। घणा पैसा घुरनि? साईं चवनि था 5 लख पिया चओ 5 लख घुरोसि। घणो तोखे मारींदा हुया? केतिरो छा? इहे चंबा बंबा मारींदा हुया। घणो माना धक बक मारींदा हुया, लतूं मुख मारींदा हुया, घणो न मारींदा हुया। माना पैसनि जो घुर? हाँ, पैसनि जी घुर्ज कंदा हुया। मानी तव्हांखे खाराईंदा हुया? मानी हिकु टाइम खाराईंदा हुआ। कहिड़े टाइम जो?
वो तक़रीबन माना 10 सुबुह जो टाइम माना खाराईंदा बस। ऐं ॿियो त पंहिंजो उते जेके माण्हू 10 जे टाइम ॾींहं जो ईंदा हुआ तुंहिंजे साम्हूं, छा उन्हनि खे को बुट लॻल हो, मुंहुं खुलियल आहे, तूं सुञाणे पियो छा? न, मां त उन्हनि खे हाणे बि सुञाणे सघां थो, बुट कुझु बि न हूंदो हो, ईअं ईंदा हुआ। हा, पोइ तव्हां हिते जो आया हुई, पोइ उन खां पोइ को थाणे ते को रिपोर्ट कंहिं शइ जे लाइ विया हुआ? हाणे तव्हां विया हुआ किथे? वियासीं फिटल बि एरिया आहिनि, उते थाणे ते वियासीं। उन्हनि खे चयो असांजी FIR लिखो। उन्हनि चयो पैसा ॾियो त तव्हांजी FIR कंदासीं, न त न कंदासीं, ॿुधाईंदे त मारींदासीं तोखे। लालनो नालो साईं, पाण गोपांग रक्षा हलाईंदा आहियूं, मज़दूरी कंदा आहियूं, महिनत कंदा आहियूं। मुंहिंजी भेण आई पहिरियों कराची ॾे इलाज लाइ धीउ खे खणी, मुंहिंजो पुटु बि गॾु हुयो साईं। हितां मां पुट खे मोकिलियो, वञी हिननि खे खणी आ बाबा। हे जो विया हुते हिननि खे अॻु में पुलिस खणी वई। असां हुते एहतियात कयोसीं, छोकिरी वई हुते, मां एहतियात कई, मां त सॼो ॾींहुं रक्षे में आयुमि। हिननि पुलिस अची वई, हिन खे सोचो ऐं DSP चयो हलो बाबा तव्हांजो मसइलो हल कयूं था। हुते वियासीं साईं, हिननि खे का हिकिड़ी कूड़ी NC कटे ॾिनो, हिननि जो कुझु ई कोन कयो। नेट सां पोइ वियासीं, एहतियात कयोसीं, वियासीं हिननि वटि, हिननि क़ुर पाक बि खणी वियासीं। हिननि खे चयो बाबा असांजी मदद कयो, हिन क़ुर पाक ते। हिननि चयो बाबा ठीकु आहे, कोर्ट जो ऑर्डर आयल आहे, तव्हां कोर्ट विया, कोर्ट में अचे असां जीअं तव्हां चवंदो उहो ई थींदो। असां हिननि भॼंदा रहियासीं, DSP हिननि सां नूर मोहम्मद गोपांग सां मिली पैसा वठी असांजो केस डिसमिस कराए छॾियईं। असां जीअं पुॻासीं कोर्ट ते, हुननि चयो हाई कोर्ट वञो। असां वटि एतिरी ताक़त हुई कोन, ग़रीब हुयासीं। 2.5 महीना पोणा 3 महीना मुंहिंजो छोकिरो गुम हुयो। मां ॻोल्हींदो रहियुमि साईं, ॻोल्हींदो रहियुमि, क़ुर हेॾे होॾे खणी आकर थाणे ते क़ुर खणी वियुमि। वाह, मुंहिंजी FIR दाख़िल कयो, मुंहिंजो पुटु बाज़ियाब करायो। मूं ते कूड़ियूं FIR एतिरियूं करायूं अथऊं, अंदाज़ खां ॿाहिरि साईं। तव्हां दुनिया खां पुछो त मां रक्षो हलाईंदो आहियां, सॼो ॾींहुं अखियुनि खां अंधो रक्षो हलाईंदो। कहिड़े थाणे ते तुंहिंजे मथां FIR कई? FIR साईं थाणे ते कयूं, हिन ते पंहिंजो कबोल टाउन वारे ते कई अथऊं। हाणे असां वियासीं भई पुट ॾे ॻोल्हा जे लाइ, त उते असांखे खणी रक्षे में 5 छोकिरा हुया, मूं सां रक्षो हुयो। 1.5 महीनो मुंहिंजो रक्षो बंदि कयूं, छोकिरा बि बंदि करे चयो। असांजे चर्च में असां 12 ॾींहं जेल कटे आयासीं बिना गुनाह। उन खां पोइ मोटी आया, वरी हिननि कूड़ियूं FIR पंहिंजूं हथ जूं ठाहे साईं, का बि असांजे अॼु ॾींहं ताईं को सज़ा अख़्तियार न आहियूं। असां पुछा कयो कहिड़े बि थाणे ते, असां ते का बि FIR न आई। कूड़ियूं FIR करे अॻु में मुंहिंजो पुटु ॿियो नंढो खणी विया, जंहिंजी 13 साल उमिरि आहे, उन ते चर्च हणी उन खे चालान करे छॾियूं। रक्षो मुंहिंजो 3 महीना बंदि करे छॾियूं सचल थाणे ते। उन छोकिरे ते सचल थाणे ते FIR ॾेई आहे। उहो बि बेगुनाह कयो, मूंखे 2.5-3 लख रुपया नुक़सानु ॾेई मिसकिन खे मां पिनी पटे पूरा करे मिटनि माइटनि खां वठी उहो पूरा कया। हाणे बि मां छोकिरी धीउ खपाए ऐं मां पंहिंजे पुट जे कढ लाई आहे, जेका मूंखे हिन महिल ताईं पुटु न मिलियो। हाणे इहो राति जो 12 बजे अलाए 2 बजे अलाए 1 बजे हे छॾे विया। हे सुबुह जो छोकिरो 4 बजे 5 बजे जी तरकड़ करे। साईं ॾिसो, जॾहिं तव्हां पंहिंजा बच्चा खपाए करे जेको आहे त पुट जे ॻोल्हा में ऐं पंहिंजो केस करण जे लाइ विढ़ो पिया, पोइ बि तव्हां को अहिड़े कंहिं आला ऑफिसर वटि न पहुता आहियो? साईं मथे विया आहियूं, सॼनि ऑफिसरनि वटि विया आहियूं, दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। DIG खे ॾिनी आहे, IG खे ॾिनी आहे, SP खे ॾिनी आहे, SHO खे ॾिनी आहे। सभिनी खे मां TCS करे मोकिलियो। मां ग़रीब हुयुमि, मूं वटि एतिरी ताक़त बि न हुई। न वज़ीर आज़म वटि मां न वियो आहियां, मां ग़रीब हुयुमि, मूंखे मिलण बि न ॾींदा। मां इन करे हिननि ॾे वियुमि। बाबा हिननि खे चयुमि बाबा हे मुंहिंजो मसइलो हल कयो। हिननि बि मुंहिंजी का न ॿुधी। चई वञी थाणे ते, तुंहिंजे थाणे ते अचो। थाणे वारा चवनि 50,000 ॾियो, तव्हांजी FIR कटियो। हाणे मां 50,000 ग़रीब काॾे वञा, मां हिननि खे ॾियां FIR कटायां। उन खां पोइ 5 लख रुपया हाणे मां धीउ खपाए 4 लख रुपया हिननि मूंखे वरिता आहिनि, जेका मूंखे पुटु छॾे ॾिनो। नूर मोहम्मद गोपांग वरिता आहिनि ऐं DSP वरिता आहिनि, फिडल बी एरिया वारे। घणा पैसा वरिता? 4 लख वरिता अथऊं। 1,70,000 छोकिरे वटि, उहा बि खणी विया। 2.5 महीना छोकिरो बि मुंहिंजो बंदि कयूं। हाणे इहो छोकिरो छॾियो अथऊं साईं। जो छोकिरे खे दड़का पिया ॾियनि, बाबा कंहिंखे बि ॿुधाईंदे या मीडिया कराईंदे, कुझु बि कराईंदे, तोखे असां गोलियूं हणंदासीं। असां ग़रीब आहियूं, असांखे तहफ़ुज़ मिलियो। हिन असांजे लाको सरकार ॿुधे असांजी। हिन DSP खां पुछे या हिन सूबेदार खां पुछे, नूर मोहम्मद खां, साईं खे चवां अलीबैग राजपर आहे, हिननि खां पुछा कयो। साईं मुमताज़ शाह आहे, हिननि खां पुछा कयो। गफ़ूर आहे साईं, उन खां पुछा कयो तव्हां त इहे असांजे लाइ ज़ुल्म छो कयो आहे ग़रीबनि जे लाइ। असां साह नथा कयूं, हाणे बि रक्षा हलाए साह नथा कयूं। बिना गुनाह असांखे खणी वञी था बंदि कनि। असां काॾे वञूं, असां ख़ुदा करणु आया आहियूं, दांह खणी तव्हां वटि, असांजी का अॻिते दांह भरणु आहे। नाज़रीन, असां पंहिंजो मुतासिर फैमिली वटि पहुता आहियूं ऐं हुननि खां मौक़े वरितोसीं, हुननि खां पुछियोसीं। हुननि पंहिंजी दर्द किता जेका आहे उहा ॿुधाई आहे। सो जेको छोकिरो अगवा थी वियो, उन इहो ई ॿुधायो त मूंखे 2 खां 2.5 महीना
पंहिंजो 2.5 महीना तक़रीबन हिकिड़े जॻह ते रखी तशदुद करे मारकुट करे जेको आहे मूंखां पैसनि जी घुर कंदा हुआ ऐं नतीजो चवंदा तोखे फुल फ्राई करे मारे छॾींदासीं ऐं पंहिंजे माइटनि खां पैसा वठी ॾे ऐं उन चयो त मूं ते सख़्तु तशदुद कंदा हुआ ऐं हिकिड़े टाइम मानी ॾींदा हुआ उन सां हाल अहिवाल वरितोसीं फारूक मंगवार सोच टीवी कराची सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन